छा मसलो आहे? ये रस्तो रोकण जो मतलब? हेठ लो। छो? मां तो चवां त हेठ लो। दिमाग खराब थी तुझो? छो कयो तू मूंसां ईअं? छा कयो आहे मूं? तू मूंखां मुंहिंजूं सभु ख़ुशियूं खसे छॾियूं। असां आराम सां ॻाल्हाए सघूं था। मूंखे ॿुधाए मूं छा कयो आहे? फसिया आहियां तुंहिंजे विच में। छा आहे? छा आहे? हाँ? छा ख़बर आहे तोखे? सभु ख़बर आहे मूंखे। फसिया मूंखे हर शइ ॿुधाए छॾी आहे। तो तोखे सभु ख़बर पइजी वई। ठीक है, ॾिस वो सब सच है, पर तू पाण खे संभालण जी कोशिश कर। ॾिस इन हालात खे समझण जी कोशिश। मां कुछ भी समझण जी कोशिश न कंदुसि। मूंखे नहीं ख़बर त मुंहिंजो वॾो भाउ मुंहिंजी ख़ुशियुनि जो दुश्मन बणे वेठो आहे। मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। फसिया ई मां इस्लामाबाद में मिलिया हुआसीं ऐं असां तॾहिं खां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं। अच्छा, ऐं माहिरा कहिड़ा ॿुधाए? मूंखे माहिरा सां मोहबत न आहे। ख़बर आहे मूंखे तोखे हुन सां मोहबत न हुई, पर तोखे हुनजी दौलत सां मोहबत ज़रूर हुई। इन जे करे तूं वॾी उमिरि जी छोकिरे खे पंहिंजे ॼाण में फासायो। वॾी मच्छी जॾहिं तुंहिंजे कम जी न रही त तूं नंढी मच्छी खे पंहिंजी कुंडीअ में फसायो। नफ़रत कंदो आहियां मां तोसां, नफ़रत। मूंखे तोखां घिन पई अचे। दिलि त चए थी त मां तुंहिंजो खून पी छॾियां। तूं मुंहिंजो वॾो भाउ थी करे मुंहिंजी ख़ुशियुनि जो दुश्मन बणे वेठे। मां तोखे तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां, कॾहिं बि न। जेको कुछ थियो उनखे हालात जी सितम ज़रीफ़ी समझी विसरी वञ। विसारण मुंहिंजे लाइ एतिरो आसान न आहे मुंहिंजा भाउ। हिन वक़्तु मुंहिंजे अंदर में जेका नफ़रत जी बाहि भड़की रही आहे न, उहा एतिरी आसानीअ सां न विसामंदी। बहितर थींदई त मूंखां परे रहिजांइ, परे रहिजांइ मूंखां। मुबारक हुजे तोखे तुंहिंजी आ मोहबत। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले यादि कजांइ, या बाहि एतिरी आसानीअ सां न विसामंदी। या बाहि सेठ जब्बार ऐं हुनजी मीरास खे साड़े ऐं ख़ाक करे छॾींदी। छा कंदे तूं? वसीम, छॾीस तूं यार उनखे वञण ॾीस। हींअर पंहिंजे वस में कोन्हे को। अच्छा हल मूंसां गॾु, पापा तुंहिंजो इंतज़ार पियो करे। पापा? छो? असांजे रिश्ते जी ॻाल्हि करणी आहे। छा? अच्छा हल हींअर पंहिंजी हालत थोड़ी ठीक कर। हाँ। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।